अस्सलाम वालेकुम दोस्तों, भली कार कयां तो तव्हांखे मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल वकार अहमद ते। दोस्तों उम्मीद करियां थो तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असीं हिन वीडियो में सिखंदासीं त असीं पंहिंजे मोबाइल में सिंधी कीबोर्ड कीअं इंस्टॉल करे ऐं उनखे पंहिंजे कीबोर्ड तौरु उनखे यूज़ करे था सघूं पंहिंजे फ़ॉन्ट्स में, मैसेज वग़ैरह में। त अॼु हिन वीडियो में असीं सिखंदासीं। तो दोस्तों इन वीडियो खे मुकमिल ॾिसिजो, अध में इनखे जेको आहे सो न कटिजो ऐं इनखे स्किप न कजो। तो हाणे हलंदासीं पंहिंजे वीडियो जी तरफ़ त असीं कीअं इनखे इंस्टॉल कंदासीं पंहिंजे मोबाइल में ऐं इनखे यूज़ कंदासीं। सो सिंपल आहे बिल्कुलु ई। असीं इन जे लाइ यूज़ कंदासीं पंहिंजे मोबाइल जे प्ले स्टोर खे ऐं हाणे हलंदासीं पंहिंजे प्ले स्टोर ॾांहुं। प्ले स्टोर ते क्लिक कयोसीं ऐं हिते सर्च बार में असीं सर्च कंदासीं सिंधी कीबोर्ड। हिन जेको फस्ट में ऐं थर्ड नंबर ते जेको आहे इहो कीबोर्ड तमामु बहितरीनु आहे, इनखे असीं इंस्टॉल कंदासीं। हे तक़रीबन 11 MB जो आहे ऐं 100K प्लस जेको आहे हिन जा डाउनलोड आहिनि। रेटेड जेको आहे 3+ आहे ऐं उनखां पोइ हिन जा जेके रिव्यूज़ आहिनि 4.6 तमामु बहितरीनु आहे। उनखां पोइ असीं हिनखे कंदासीं इंस्टॉल। कुझु ई मिंटनि में जेको आहे सो ही इंस्टॉल पहिरियां डाउनलोड थींदो, उनखां बाद में इंस्टॉल थी वेंदो। उहो असांजे इंटरनेट जे स्पीड ते डिपेंड थो करे त केतिरो असांजो नेटवर्क बहितरीनु आहे, उन हिसाब सां जेको आहे सो डाउनलोड थींदो ऐं उनखां पोइ इंस्टॉल थी करे ऐं हिनजी कुझु सेटिंग थींदी आहे। उनखां बाद में असीं हिनखे बिल्कुलु सुठे नमूने सां हिनखे यूज़ करे था सघूं। सो 2 मिंट वेट त जीअं इंस्टॉल थी वञे। दोस्तों असांजो सिंधी कीबोर्ड जेको आहे सो इंस्टॉल थी चुको आहे ऐं हाणे असां वेंदासीं पंहिंजे सेटिंग में ऐं हिनखे सेट कंदासीं। सेटिंग ते क्लिक कयोसीं, उनखां बाद में असीं वेंदासीं पंहिंजे लैंग्वेज में। हिते असां लैंग्वेजिस खे क्लिक करे ऐं उनखां पोइ हिते जेको सेकंड नंबर ते अचे थो वर्चुअल कीबोर्ड, हिन ते क्लिक कंदासीं ऐं उनखां पोइ असीं प्लस वारो जेको निशान आहे ऐं लिखियलु आहे मैनेज कीबोर्ड्स, हिनखे क्लिक कंदासीं। उनखां बाद में जेको इज़ी सिंधी इंग्लिश कीबोर्ड इहो अचे थो, हिनखे असांखे करिणो हूंदो ओपन। सो असां हिनखे कंदासीं ओपन। ओके, अटेंशन थो हुजे त दिस इनपुट मेथड में बी एबल टू कलेक्ट ऑल द टेक्स्ट यू टाइप। ओके, हिनखे सुठे नमूने सां पढ़ी करे हुनखे पोइ असां हिनखे इजाज़त ॾींदासीं, हिनखे ओके कंदासीं त ही ऑन थी वेंदो ऐं हाणे असां पंहिंजे हिनखे यूज़ करे था सघूं पंहिंजे मैसेंजर में या मैसेजिस में, जिते तव्हां हिनखे यूज़ करणु चाहियो। हाणे हिते त इंग्लिश जो कीबोर्ड थो अचे, पर असांखे जेकॾहिं सिंधी जो कीबोर्ड आणिणो आहे त असां हिन स्पेस ते हिनखे प्रेस कंदासीं त हिते जेके बि असांजा कीबोर्ड्स आहिनि उहे टोटली अची वेंदा, जंहिंमें लास्ट में अचे थो सिंधी। असां हिन ते क्लिक कंदासीं त हिन में ई अची वियो। हाणे असीं हिन में सिंधी बिल्कुलु आसानी सां लिखी था सघूं। हिन जो कलर वग़ैरह जेकॾहिं असांखे चेंज करिणो हूंदो त असीं हिन जेको गोल वारो ऑप्शन अथसि 4th नंबर ते असीं हिनखे लॻाईंदासीं त हिन जा कलर्स जेके आहिनि उहे चेंज थींदा आहिनि। ऐं उनखां पोइ जेकॾहिं तव्हां इहे जेके फॉन्ट्स आहिनि उहे उर्दू में करणु था चाहियो त मथां जेको 3rd नंबर ते ऑप्शन थो अचे उनखे तव्हां क्लिक करे ऐं उर्दू करे था सघोसि। सो हिन में उर्दू, सिंधी ऐं इंग्लिश टई अथसि। सो तमामु बहितरीनु जेको आहे सो कीबोर्ड आहे, तव्हां हिनखे सुठे नमूने सां यूज़ करे था सघो। सो
इहो असांजो अॼु वीडियो, जंहिंमें असीं ॿुधायोसीं त कीअं असां पंहिंजे मोबाइल में सिंधी कीबोर्ड यूज़ था करे सघूं, इंस्टॉल करे था सघूं। सो उमेदु करियां थो तव्हांखे हीउ वीडियो मुकमिल सम्झ में अची वियो हूंदो। सो जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अची वियो आहे त वीडियो खे लाइक कजो ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।